नाज़रीन, नवाबशाह में रेलवे ट्रैक मुतासिर हुजण सबब स्टेशन ते कम कंदड़ कोली सख्त परेशान आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील पेश है आमिर भट्टी जी रिपोर्ट। सॼे सिंध पाकिस्तान जी जिते बरसात ने तबाही मचाए छॾी आहे, उते नवाबशाह जे रेलवे ट्रैक के भी वॾो नुक़सान पहुतो आहे। जेके नवाबशाह जा रेलवे ट्रैक ते मज़दूर ॾियारी तबिको जेको कुली तबिको आहे उहो कमु कंदा आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे पंहिंजी ज़िंदगी कीअं पिया गुज़ारनि। असां मुतालबा सां इहो कंदासीं रेल वारनि सां असांखे बिराए महिरबानी ट्रेन खे जल्दी ट्रेन खे हलाइनि ऐं असांजी बेरोज़गारी ख़तम सां परेशान लॻा वेठा आहियूं। ऐं हिते बेरोज़गार वेठा आहियूं, वेंडर माण्हू आहियूं। असांजा बच्चा घर में बुखंदे वेठा आहिनि, सियासतदान मदन सां वेठा आहिनि पंहिंजे एसियनि जे कमरनि में। हाणे हिननि खे केरु चवे, इन्हनि खे महिरबानी करे असांजो मुतालबो आहे असांजी ट्रेन हलाइनि, असांजी रोज़ी हले, असांजा बच्चा खाइनि पियनि। असांजा बि बच्चा आहिनि साईं, जीअं उन्हनि जा बच्चा आहिनि। महिरबानी करे साईं। बिल्कुलु अॼु 16 ॾींहं थी विया आहिनि। रेलवे जेको निज़ाम आहे उहो धर्म भरम आहे ऐं रेलवे जो जेको पहियो जाम थियण खां जेको सभिनी खां वधीक नुक़सानु थियो आहे उहो ॾियारीदार जेको तबिको आहे उन खे थियो आहे, जंहिंमें कुली हुजनि, वेटर हुजनि, स्टॉल वारा हुजनि, जेको डेली कमाईंदा डेली खाईंदा, उहे फाका कशी ते मजबूर थी विया आहिनि। नंढा नंढा बच्चा, नंढा ॿार आहिनि, उहे वीचारा परेशान थी विया आहिनि। 2 वक़्त जी मानी बि न उन्हनि जे लाइ वॾो मसइलो थी वियो आहे। हुकूमत जेकी आहे इमदाद ॾे पई, करोड़ रुपया अचनि पिया इमदाद जे लाइ, पर हक़ीक़ी जेका माण्हू उन्हनि ताईं इमदाद अञा ताईं नथी पुॼे। हिननि जा वीचार ॿुधाए, हिननि जो इहो ई चवणो हो त असां वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयूं था त जल्द खां जल्द जेको आहे ट्रेनियूं बहाल कयूं वञनि। असांजी जेकी फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया, असां जेको डेली कमाईंदा 600-700 रुपया, पर जेके मुसलसल 15-16-17 ॾींहंनि खां ट्रेनियूं बंदि आहिनि, 1 रुपयो बि घर नथा खणी वञूं। ऐं असांजा बच्चा रोज़ पुछनि था त असां पेट कीअं पालियूं ऐं मुतालबो कयूं था त असांखे को इमदादी माली मदद कई वञे त जीअं असां पंहिंजे बच्चनि जो पेट पाले सघूं। कैमरामैन मुशरफ भट्टी था ॻाल्हाए, आमिर भट्टी, धरती TV न्यूज़, नवाबशाह।